ओम शांति। अॼु जा मावक आहिनि पावरफुल स्टेज अर्थात बाप समान बीज रूप स्थिति। पावरफुल स्टेज कहिड़ी हूंदी आहे? बाप समान बीज रूप स्थिति, निराकार स्थिति में स्थित थियणु। 27/5/77 जा मावक आहिनि। अॼु बाप दादा जे साम्हूं कहिड़ी सभा वेठी आहे? अॼु बाप दादा जे साम्हूं कहिड़ी सभा वेठी आहे ॼाणंदा आहियो? अॼु डबल प्रकार जी सभा आहे। हिकु त जो सभी साम्हूं वेठा आहिनि भारतवासी ॿारनि जी सभा, ॿियो आहे विदेशी ॿारनि जी सभा। बाप दादा त जॾहिं ईंदा हुया त पूरी दुनिया सभु ॿारनि खे ॾिसंदा हुया न। विदेशी ॿार ॾाढो उमंग उत्साह लग्न सां बाप खे प्रत्यक्ष करण जा प्लान्स ठाहींदा हुया। विदेशी ॿार ॾाढो ई उमंग उत्साह लग्न सां बाप खे प्रत्यक्ष करण जो प्लान ठाहींदा आहिनि। बार बार बाप जे गुण ॻाईंदा आहिनि, ख़ुशी में नचंदा आहिनि। उन्हनि जी ख़ुशी जो मन जो गीत बाप दादा जे साम्हूं ॿुधाए में ॾींदो आहे। सभु तरफ़ विशेष रूप सां बाप जी स्नेह ऐं सेवा जो वातावरण आकर्षण करण वारो हूंदो आहे। बाबा चवनि था कि सभु तरफ़ सां विशेष रूप सां जो बाबा सां ॿारनि खे स्नेह हूंदो आहे न, ऐं सेवा करण जो जेको वातावरण हूंदो आहे उन सां उहो आकर्षण कंदो आहे बाबा खे। बाबा खे कहिड़ो छा आकर्षण कंदो आहे? हिकु त जो असांजो बाबा सां स्नेह आहे और जो सेवा करण जो जेको उमंग उत्साह हूंदो आहे न, उहो बाबा खे असांजी तरफ़ आकर्षण कंदो आहे। छो जी बाप दादा त चाहींदा आहिनि न मां सभु ॿारनि सां मिलां। बाप दादा खे बि ॿारनि खे ॾिसी ॿारनि जे उमंग ते ख़ुशी थींदी आहे। साथ साथ तव्हां सभी ॿारनि जो मिलन जो उमंग उत्साह ॾिसी हर्षित भी थींदा आहिनि। बाबा खे ॿारनि जे उमंग ते ख़ुशी भी थींदी आहे ऐं साथ साथ तव्हां सभी ॿारनि जो मिलन जो उमंग ॾिसी हर्षित भी थींदा आहिनि। अॼु अमृत वेलो बाप दादा चारों ओर जे ॿारनि वटि चकर लॻाइण निकिता। अमृत वेले न बाबा सभिनि ॿारनि वटि चकर लॻाइण वेंदा आहिनि, चाहे कोई घर गृहस्थी में रहंदो हुजे चाहे किथे बि रहंदो हुजे। त बाबा छा ॾिठईं? मधुबन वरदान भूमि में ख़ुशी ख़ुशी सां आए उहे ॿार इन ई मिलन जी ख़ुशी में ॿिया सभु ॻाल्हियूं भुलिजी वेंदा आहिनि। बाबा त चईंदा आहिनि मां सभिनि हंधि चकर लॻायो। त बाबा ॿुधाइनि था कि हुन समय जो मधुबन में ॿार आया हुया बाबा सां मिलण। हिन ई मिलन जी ख़ुशी में ॿिया सभु ॻाल्हियूं भुलिजल हुया। हर हिकु नंबरवार पुरुषार्थ अनुसार वरदान प्राप्त करण जे उमंग उत्साह में हुया। हर हिकु नंबरवार पुरुषार्थ अनुसार वरदान प्राप्त करण जे उमंग उत्साह में हुया। ॿिया सभु तरफ़ चकर लॻाईंदे हुए बाबा छा ॾिठईं? मेजॉरिटी जो शरीर भल पंहिंजे स्थान ते आहे। जेका मधुबन खां ॿाहिरि रहंदा आहिनि हुननि जे लाइ बाबा चईं कि ॿार भल मधुबन खां ॿाहिरि शरीर सां पंहिंजे स्थान ते आहिनि, लेकिन मन सभिनि जो मधुबन तरफ़ लॻल आहे। अव्यक्त रूप सां योग युक्त वार मधुबन में ही पंहिंजे खे अनुभव कंदा आहिनि। अगरि असां ख़ुदि खे लाइट जे शरीर में अनुभव करूं न त बाबा चईं अव्यक्त रूप सां योग युक्त ॿार जेका हूंदा आहिनि न, जो बाबा जी यादि में रहंदा आहिनि, उहे सदा ई ख़ुदि खे मधुबन में सम्झंदा आहिनि। चारों ओर स्वरूप चात्रिक समान ॾेखारे में ॾिनो। यादि जी यात्रा जे चार्ट में छा ॾिठईं बाबा? जेको यादि जी यात्रा जो चार्ट में छा ॾिठईं बाबा? पोज़ीशन ऐं ऑपोज़िशन ॿिन्हिनि जो खेल हुयो। यथाशक्ति हर हिकु पंहिंजी पोज़ीशन ते स्थित थियण रहण जो प्रयत्न ॾाढो कंदा आहिनि, लेकिन माया जी ऑपोज़िशन हिकु स्थिति में स्थित थियण में विघ्न रूप विझंदी आहे। मतिलबु ॿार पंहिंजी पाण खे
हुन स्थिति में स्थित करण लाइ यथाशक्ति वियन वेठा आहिनि, लेकिन माया जी भी ऑपोजिशन रहंदी आहे। इन जो कारण छा आहे? अगरि असां पंहिंजी पोज़ीशन में टिकी नथा पायूं, माया जी ऑपोजिशन थिए थी। इन जो कारण आहे हिकु त सॼे ॾींहं जी दिनचर्या में असांखे बार बार अटेंशन न आहे। बार बार अटेंशन हुजिणो खपे कि मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, मूंसां गॾु केरु आहे, मां बाबा सां गॾु कमु थी करां। हिकु त इहा अटेंशन रखो। हिन अटेंशन जी कमी जे कारण असांजो अमृत वेलो ठीकु न रहंदो आहे। ॿियो आहे शुद्ध संकल्प जो खज़ानो जमा न थियण जे कारण व्यर्थ संकल्पनि में ज़्यादा समय व्यतीत कंदा आहिनि। असांजो शुद्ध संकल्प जो खज़ानो न हूंदो आहे न, त व्यर्थ संकल्पनि में ज़्यादा समय व्यतीत थी वेंदो। मनन शक्ति ॾाढी घटि आहे, त शुद्ध संकल्प जो खज़ानो रखिणो आहे, हुन ई शुद्ध संकल्पनि जो मनन बि करिणो आहे, ऐं सॼे ॾींहं में बार बार अटेंशन बि ॾियणो आहे। टियों आहे कहिड़ी बि प्रकार जी नंढी नंढी परिस्थिति जो आहिनि, कुझु बि न आहिनि, उन नंढी सी ॻाल्हियुनि जी कमज़ोरी जे कारण ॾाढो वॾो सम्झी उनखे मिटाइण में टाइम वेस्ट कंदा आहिनि। त छा ॾिठो असां कि बाबा चई अमृत वेलो असांजो माया सां युद्ध छो हलंदी आहे? हिकु त सॼे ॾींहं जी दिनचर्या ठीकु न आहे, बार बार अटेंशन न ॾींदा आहियूं, शुद्ध संकल्प जो खज़ानो जमा न हुजण जे कारण व्यर्थ संकल्प ज़्यादा समय हलंदा आहिनि, त इन करे अमृत वेलो ठीकु न थींदो आहे। असांजो सॼो ॾींहुं ई असांजो कल्ह जो अमृत वेलो जो बेस हूंदो आहे। असांखे सपना बि हाणे सॼे ॾींहं जे हिसाब सां ई आहिनि। असां सॼो ॾींहुं केतिरो बाबा खे यादि था करूं, केतिरो शुद्ध संकल्पनि में व्यतीत वियो, केतिरो असां ॻाल्हियुनि खे नंढो सम्झी करे ख़तमु कयो। इन बेसिस ते असांजा सपना ऐं असांजो अमृत वेलो हूंदो आहे। त अगरि तव्हांखे पंहिंजी निंड सुठी सुख वारी खपे, अगरि तव्हांखे सुबुह जो अमृत वेलो ॾाढो सुठो करिणो आहे, त अॼु सॼो ॾींहुं अटेंशन ॾियो कि असां सदा बाप सां गॾु रहूं, शुद्ध संकल्पनि में रहूं ऐं ॻाल्हियुनि खे नंढो करे ख़तमु कंदा वञूं। त बाबा चई इहे मुख्य 3 कारण आहिनि। समय प्रति समय जो अनेक प्रकार जी परिस्थितियुनि खे पार करण जी युक्तियूं बाबा ॿुधाईंदा आहिनि। उहा हुन समय घबराइण जे कारण स्मृति में न ईंदी आहे। असां नंढी ॻाल्हि खे वॾो छो करे छॾंदा आहियूं? छो समय प्रति समय जो परिस्थितियूं ईंदियूं आहिनि, त हुन जे लाइ जो बाबा असांखे पहिरों खां ई जो युक्तियूं ॿुधाईंदा आहिनि, त हुन समय असां हुन ॻाल्हि में घबराइजी वेंदा आहियूं, त उहा स्मृति में न ईंदी आहे। चौथो कारण छा आहे असांजो अमृत वेलो ठीकु न थींदो आहे? कि पंहिंजे ई स्वभाव संस्कार जो सम्झंदा बि आहियो कि न हुजणा खपनि। बार बार हुन स्वभाव संस्कार जे वशीभूत थियण सां धोखो खाई वठंदा आहियो न। असां सम्झंदा आहियूं कि असांजो स्वभाव संस्कार न हुजणो खपे, लेकिन बार बार हुन ई स्वभाव संस्कार जे वशीभूत थी करे धोखो खाई वठंदा आहियूं। लेकिन पोइ बि रचता कहलाईंदा आहियो त वशीभूत थी वेंदा, इहे त ठीकु न आहे न। असां जो चाहियूं था इहे संकल्प न अचिणो खपे त न अचिणो खपे। इनखे ई त स्वराज्य अधिकारी चइबो आहे न। पंहिंजे अनादि आदि संस्कार बार बार असां स्मृति में न लाहींदा आहियूं न, हिन करे बार बार इहे आसुरी स्वभाव संस्कार अची वेंदा आहिनि। हाणे बार बार इहे न चओ मुंहिंजो अहिड़ो संस्कार आहे, मुंहिंजो अहिड़ो स्वभाव आहे। सदा चओ मुंहिंजा स्वभाव संस्कार कहिड़ा आहिनि? दैवी स्वभाव संस्कार आहिनि। आदि अनादि स्वभाव संस्कार मुंहिंजा आहिनि। बार बार इनखे स्मृति में लायो, बाक़ी पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कार खे स्मृति में न लायो।
अगरि असां उन्हनि खे स्मृति में लाहींदासीं त संस्कार मिटाइण जी समृद्धि न ईंदी आहे। भई अगरि असां बार बार पुराणी ॻाल्हियूं सोचंदा रहंदासीं त असां वटि जो आहे असां उन सां प्रॉपर उनखे यूज़ न करे सघंदासीं न। सम्झो पहिरियों असां वटि कोई मशीन न हुई, हाणे त आहे। अञा बि अगरि असां सोचूं मूं वटि पहिरियों मशीन न हुई, लेकिन हाणे त आहे न। त हूअं ई अगरि असांजो स्वभाव संस्कार पहिरियों कहिड़ो बि हुयो, लेकिन हाणे बाबा छा था चवनि कि तव्हांजो आदि अनादि स्वभाव संस्कार ॿिया हुया, त बाबा असांखे हुनजी स्मृति ॾियाराई अथई कि आदि अर्थात सतयुग में असांजा स्वभाव संस्कार दैवी हुया, अनादि अर्थात निराकारी दुनिया में असां हिकदमि शुद्ध आत्मा हुयासीं। त उहे संस्कार असांखे घड़ी घड़ी यादि करणा आहिनि कि मुंहिंजा कहिड़ा संस्कार आहिनि, आदि अनादि स्वभाव संस्कार आहिनि। हिन कारण संस्कार स्वभाव मिटाइण में समृद्धि न ईंदी आहे अगरि असां उनखे स्मृति में न लाहींदा आहियूं। इहे चारों ई प्रकार जे योद्धा ॾिठा, योद्धा बाबा ॾिठई। इन प्रकार जा योद्धा, कोई सॼे ॾींहं जी दिनचर्या में अटेंशन न ॾींदो आहे, कोई शुद्ध संकल्प जो खज़ानो न रखंदो आहे, कोई नंढी ॻाल्हियुनि खे पार करण में समय ज़्यादा लॻाईंदो आहे, कोई पंहिंजे स्वभाव संस्कारनि में ई वशीभूत थी वेंदो आहे। त बाबा चईंदा आहिनि योद्धो शब्द ॿुधी करे हसी ईंदी आहे न, ऐं जंहिं समय प्रैक्टिकल में ईंदा आहियो हुन समय हसी न ईंदी आहे। बाप दादा खे अहिड़ो खेल ॾिसंदा आहिनि ॿारनि जो, त बाबा खे ॿारनि ते रहम बि ईंदो आहे। बाबा जॾहिं अहिड़ो खेल ॾिसंदा आहिनि ॿारनि जो त बाबा खे ॿारनि ते रहम बि ईंदो आहे, कल्याण जो संकल्प बि ईंदो आहे कि मुंहिंजे हिन ॿारनि जो कल्याण थिए। हाणे ताईं मेजॉरिटी व्यर्थ संकल्पनि जी कंप्लेन ॾाढी कंदा आहिनि। व्यर्थ संकल्प जे कारण तन मन ॿई कमज़ोर थी वेंदा आहिनि। असांजे संकल्प सां असांजो शरीर बि कमज़ोर थी वेंदो। तॾहिं त डॉक्टर पुछंदा आहिनि कुझु सोचो था, त जो असां फालतू सोचंदा आहियूं उनजे कारण असांजो मन त डिस्टर्ब थींदो ई आहे, लेकिन तन बि डिस्टर्ब थींदो आहे। व्यर्थ संकल्प जो कारण छा आहे ॿुधायो न, पंहिंजी दिनचर्या खे सेट न कंदा आहियूं। त पंहिंजी दिनचर्या खे सेट करो। अमृत वेलो रोज़ जी दिनचर्या तन जी मन जी सेट करो। अॼु मां सॼो ॾींहुं कहिड़ा संकल्प कंदमि, छा वीचार सागर मंथन कंदमि। जीअं तन जी दिनचर्या ठाहींदा आहियो कि सॼे ॾींहं में ये कर्म करिणो आहे, उहा ई स्थूल कार्य जे हिसाब सां मन जी स्थिति खे बि सेट करो। जीअं अमृत वेले याद जी यात्रा जो समय सेट आहे, त अहिड़े सुहावने समय, जबकि समय जो बि सहयोग आहे, सतो प्रधान बुद्धि जो बि सहयोग आहे, अहिड़े समय मन जी स्थिति सभिनि खां पावरफुल स्टेज जी खपे। भई अमृत वेलो ॿियो कोई संकल्प अचे ई छो, असां सभु त बाबा खे ॾेई छॾियूं। अमृत वेलो बसि मां ऐं बाबा। पावरफुल स्टेज अर्थात बाप समान बीज रूप स्थिति। त ये अमृत वेले जो जहिड़ो श्रेष्ठ समय आहे, ओड़ी श्रेष्ठ स्थिति हुजणी खपे। जहिड़ो श्रेष्ठ समय आहे अमृत वेलो, ओड़ी असांजी श्रेष्ठ स्थिति हुजणी खपे। त अमृत वेले जो समय असांखे पंहिंजे समय अनुसार असांजी स्थिति बि सदा बाप समान। बाबा निराकार आहे न, त असांखे बि बीज रूप स्थिति में स्थित थी करे अभ्यास करिणो आहे। छो जो हुन समय असांखे बीज रूप बाप सां ई त मिलणो आहे न, त जंहिंसां मिलणो आहे ओड़ा कपिड़ा पाइणा पवंदा न। त निराकार सां मिलणो आहे त पंहिंजे हिन देह रूपी शरीर खे भुलिजणो आहे। साधारण स्थिति में त कर्म कंदे हुए रही सघंदा आहियो, लेकिन ये विशेष वरदान जो समय आहे। हिन समय खे यथार्थ रीति यूज़ करो। न करण जे कारण सॼे ॾींहं जी यादि जी स्थिति ते बि प्रभाव पवंदो।
भई हिकु त बाबा चईंदा आहिनि अमृत वेलो भरपूर थी वञो त सॼो ॾींहुं सहयोग मिलंदो, है न, मतिलबु वाइस वर्सा आहे, ॿई ज़रूरी आहिनि। अमृत वेलो पावरफुल थींदो सॼे ॾींहं जी दिनचर्या जे हिसाब सां, अमृत वेलो पावरफुल हूंदो त सॼो ॾींहुं बि उन अनुसार दिनचर्या हलंदी। त मतिलबु ॿई ॻाल्हियूं महत्वपूर्ण आहे कि असांजो अगरि सम्झो तव्हांजो अॼु तव्हां सॼो ॾींहुं ध्यानु ॾिनो, कल्ह तव्हांजो अमृत वेलो पावरफुल थी वियो, पोइ कल्ह तव्हांजो सॼो ॾींहुं सुठो वेंदो, वरी ॿिए ॾींहुं वरी हीअं पंहिंजी स्थिति अॻियां वधंदी वेंदी। त बाबा चवनि था साधारण स्थिति में त कर्म कंदा बि आहियो, लेकिन ये विशेष वरदान जो समय आहे, हिन समय खे यथार्थ रीति यूज़ करो। न कंदा आहियो त सॼे ॾींहं में स्थिति बि ओड़ी रहंदी आहे। त पहिरियों अटेंशन अमृत वेले जी पावरफुल स्थिति जी सेटिंग करो। छा करणी आहे? सॼे ॾींहं जे तन ऐं मन जो टाइम टेबल फिक्स करो, है न। कोई चीज़ खे ठाहिण लाइ कुझु न कुझु त सेट करिणो ई पवंदो आहे। ॿी ॻाल्हि बाबा ॿुधाइनि था कि जॾहिं ज्ञान जी गुही ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो, हिकु त असांखे छा करिणो आहे, अमृत वेलो पावरफुल करण लाइ तन मन जी सेटिंग करो, प्लानिंग ठाहियो। ॿी ॻाल्हि बाबा ॿुधाइनि था कि जॾहिं ज्ञान जी गुही ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो था, रेगुलर स्टडी कंदा आहियो, हुन समय जो पॉइंट्स निकिरंदियूं आहिनि न, हुन हर पॉइंट खे ॿुधंदे हुए अनुभवी मूर्त थी करे न ॿुधंदा आहियो। जेको बि पॉइंट्स ॿुधो था हुन हर पॉइंट खे अनुभवी मूर्त थी करे ॿुधो, भई मां आत्मा हिन कननि सां ॿुधां थी। ज्ञानी तू आत्मा हर ॻाल्हि जे स्वरूप जो अनुभव कंदी आहे। ज्ञानी तू आत्मा हर ॻाल्हि जे स्वरूप जो अनुभव कंदी आहे। ॿुधणु अर्थात हुन स्वरूप जे अनुभवी ठही करे ॿुधणु। जो असां ॿुधंदा आहियूं न, त हुन पॉइंट जे अनुभवी थी करे ॿुधो। जीअं सम्झो असां आत्मा जे बारे में बाबा ॿुधाइनि था, है न, बाबा असांखे आत्मा जे बारे में ॿुधाईंदा आहिनि, परमधाम जे बारे में ॿुधाईंदा आहिनि, स्वर्ग जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। त जीअं जीअं बाबा चवनि था न कि असां नंबरवार परमधाम में वेंदा आहियूं, त इहो अनुभव करो, हा असां आत्मा जूं नंबरवार परमधाम में वेंदा आहियूं। अॼु बाबा चई कि मां तव्हां सभिनि जो स्वागत कंदमि। अॼु आयो न सुबुह जी मुरली में, त बाबा नंबरवार असां आत्माउनि जो स्वागत कंदा। हाणे कीअं स्वागत कंदा, इहे बि अगरि असां मनन करूं हा त बाबा ॿियो बि कुझु असांखे ॿुधाइनि कि बाबा चईंदा आहिनि न कि जॾहिं कमु पूरो थी वेंदो पहिरियों बाबा वेंदा, पोइ जेका बाबा जी यादि में हूंदा उहे बाबा जे पुठियां फटाफट हली वेंदा। त जीअं असां त बाबा पहिरियों त बाबा वेंदो न, असां बाबा सां गॾु वञूं, लेकिन पहिरियों त बाबा ई वेंदा न मथे। त जीअं बाबा पहिरियों वञी करे असां पोइ बाबा सां गॾु जेकी बि आत्माएं हूंदियूं त उहे वेंदियूं, पोइ जीअं बाबा सभिनि जो स्वागत थो करे, थींदो सेकेंड जो खेल, पतो बि न लॻंदो। लेकिन हाणे ईअं अभ्यास करो। बाबा चईंदा आहिनि असां परमधाम में न उल्टे वृक्ष जे रूप में असां सभु आत्माएं रहंदियूं आहिनि। त इहे योग में वियो, बाबा खे यादि करो, अनुभव करो मां हुन परमधाम में वेठी आहियां ऐं पूरे आत्माउनि जो जाड़, उल्टे आत्माउनि जो जाड़ ईअं टंगल आहे ऐं बाबा मथे आहे। केतिरी शांती मिलंदी आहे। बाबा चईंदा आहिनि जॾहिं आत्मा शरीर छॾंदी आहे त देह मां आत्मा निकिरी वई। त ईअं जॾहिं कंहिंजे हिन ते वेंदा आहियो, कोई शरीर छॾंदो आहे, त हुन समय न इहा अंदरि ई अंदरि असां वीचार कंदासीं न त हुन दुख जे प्रभाव असां वटि न ईंदो न। असांजो त कोई उहो न आहे, लेकिन कॾहिं अहिड़े वायुमंडल में वेंदा आहियूं त अति दुख हूंदो आहे कंहिंखे आत्माउनि खे। असांखे भले न आहे, लेकिन कॾहिं उन्हनि जो दुख असां ते हावी थी वेंदो। लेकिन अगरि असां अंदरि ई अंदरि सोचंदा रहूं भई हीअ त आत्मा हिन शरीर मां निकिरी वई, ईअं थियो, कॾहिं ईअं थींदो आहे भई उहो शरीर त हुन नाम रूप सां न ईंदो,
त माण्हुनि खे उन समय त असां, लेकिन असां अगरि पहिरियों खां ई सम्झल हूंदासीं, असां रोज़ु रोज़ु बाबा जी मुरली ॿुधायूं, भई कोई बीमार आहे, हाणे असां अनुभव सोचूं भई इहा आत्मा शरीर सां खाई बि नथी सघे, वञी बि नथी सघे, हीअं बि नथी करे सघे, त सम्झो उहो शरीर छॾंदी, त असां त मन सां पका हूंदासीं न, तॾहिं त असां ॿियनि खे बि पंहिंजी जमा थी हुई शक्ति सम्झ ॾेई करे उन्हनि खे बि पको कंदासीं न। त बाबा इहा अनुभव ख़ुदि खे कराईंदा वञो। त इन करे बाबा चवनि था कि जॾहिं ज्ञान ॿुधंदा आहियो न, त उन स्वरूप जे अनुभवी ठही करे ॿुधो। ॿुधणु सुठो लॻंदो आहे, गुह्य बि लॻंदो आहे, ख़ुशी बि थींदी आहे, ॾाढो सुठो खज़ानो मिले थो, लेकिन समाइण था स्वरूप ठहिणु, कि उहा ॻाल्हि असांजे संस्कार ठही वञे। इन जो अभ्यास करिणो आहे। इहे ई त असांखे सॼो ॾींहुं अभ्यास करिणो न। पढ़ाई त अधु घंटो 1 घंटो मुरली हली, पोइ सॼे ॾींहुं असांखे उहो पॉइंट्स खे सॼो ॾींहुं मनन चिंतन करिणो आहे। ऐं घर गृहस्थी में रहंदे हुए त ॾिसो बाबा जो ज्ञान ई गृहस्थीनि जे लाइ आहे। घर गृहस्थी में त ॿियो ई सुठो आहे, तव्हांखे त हर ॻाल्हि प्रैक्टिकल में अनुभव थियण जो प्लेस ते वेठा आहियो तव्हां, है न। मां आत्मा निराकार ये बार बार ॿुधंदा आहियो, लेकिन निराकार स्थिति जे अनुभवी थी करे वियो। अमृत वेलो उथी करे अनुभव करो कि भई हिन शरीर जे अंदरि मां निराकार आत्मा वेठी आहियां, हुन जी किरणियूं हिन शरीर जे अंदरि फैलनि थियूं, जंहिंसां इहो शरीर हले थो। पर बाबा जी लाइट बि मुंहिंजी आत्मा ते अचे थी, ऐं मां आत्मा बि शक्तिशाली थींदी थी वञा, त इहो शरीर बि निरोगी थींदो थो वञे, है न। मां आत्मा इन अखियुनि सां ॾिसां थी, मुख सां ॻाल्हायां थी, कन सां ॿुधां थी, हथनि सां कमु करां थी। थोरो समय इहे एकांत में जॾहिं वॉक कंदा आहियो, ॾाढो ई सुठो अनुभव थींदो। जीअं पॉइंट उहा अनुभव, परमधाम जी ॻाल्हियूं ॿुधो त परमधाम निवासी थी करे परमधाम जी ॻाल्हियूं ॿुधो, स्वर्गवासी देवता स्थिति जे अनुभवी थी वञो, स्वर्ग जी ॻाल्हियूं ॿुधो। इनखे चइबो आहे ॿुधणो समाइण, इनखे चइबो आहे ॿुधणो समाइण। समाइण अर्थात स्वरूप ठहिणु। कॾहिं बाबा स्वर्ग जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, है न, त हुन समय हुन स्वर्ग जहिड़ी दुनिया पंहिंजी ॿुधी में मर्ज करो न। ईअं ज़्यादा साक्षात्कार जी न, जीअं जीअं बाबा ॿुधाइनि था न, उहा इमेजिन करो। जीअं न कोई माण्हू तव्हांखे चईंदो हा तव्हांखे हेॾे वञिणो आहे, त पहिरियों हेॾे मुड़िजो, पोइ हेॾे मुड़िजो, पोइ हेॾे मुड़िजो, त दिमाग़ में उहो ईंदो आहे न, भई हिकु गली हीअं मुड़नी आहे, पोइ हीअं मुड़नी आहे, पोइ हीअं मुड़नी। त बाबा बि त इहे ॿुधाईंदा आहिनि, भई सतयुग में तव्हां हीअं हीअं कंदव, परमधाम में तव्हां हीअं हीअं हलंदव, हुते नंबरवार हीअं हूंदो आहे, पहिरियों सतयुग जी आत्मायूं हूंदियूं आहिनि, पोइ त्रेता जी आत्मायूं हूंदियूं आहिनि, पोइ द्वापर जी, पोइ कलयुग जी, अलॻि अलॻि धर्म वारी मत पंथ वारी आत्मायूं हूंदियूं आहिनि न। बाबा जा पिक्चर्स कीअं ठहिया, इहे ई बाबा ज्ञान ॾिनई ऐं ॿारनि वीचार करे करे पिक्चर्स ठातई। त इहे समाइण, ॿुधण अर्थात समाइण, समाइण अर्थात स्वरूप ठहिणु। अगरि हिन रीति सां मुरली ॿुधो त शुद्ध संकल्प जो खज़ानो जमा थींदो वेंदो। त शुद्ध संकल्प जो खज़ानो जमा करण लाइ परमधाम जी ॻाल्हियूं ॿुधाइनि था, त बाबा बुद्धि मथे हली वञे परमधाम में, स्वर्ग जी त स्वर्ग में, संगम युग जी त संगम युग में। कॾहिं बाबा मंदरनि जे लाइ ॿुधाईंदा आहिनि, कॾहिं बाबा इन जे विदेश जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। ऐं त ईअं असां ॿुधंदासीं न त शुद्ध संकल्प जो खज़ानो जमा थींदो। ऐं इन खज़ाने जे अनुभव खे बार बार सिमरन करो। सॼो ॾींहुं सॼो समय बुद्धि हिन में बिज़ी रहंदी। व्यर्थ संकल्प सां सहज ई किनारो थी वेंदो। अगरि अनुभवी थी करे न ॿुधंदा आहियो त बाप जे खज़ाने खे पंहिंजो खज़ानो न ठाहींदा आहियो। त बाबा जो खज़ानो, असांजो खज़ानो कॾहिं ठहींदो? जॾहिं असां हिन रीति मुरली ॿुधंदासीं
ऐं पोइ हुनखे सिमरन कंदासीं, तॾहिं ई बाबा जी खज़ानो असांजो थींदो। सम्झो बाबा चईंदा आहिनि कि क्रोधी जो मुंहुं बि न ॾिसणो खपे, हा न? बाबा चईंदा आहिनि न, क्रोधी जो मुंहुं बि न ॾिसो। त असांखे जॾहिं बाबा ॿुधाइनि पिया त उहो कोई आसपास क्रोधी माण्हू हूंदो आहे न, त उहो यादि ईंदो आहे, हा भई उहो क्रोध कंदो न हाणे, त मां हुनजो मुंहुं बि न ॾिसंदमि। ॿियो बाबा चईंदा आहिनि हुनजे लाइ बि शुभ भावना करो कि उहो शांति थी वञे। त अगरि असां इहो ॿुधियो त सही, वापसि खां कोई क्रोध करे ऐं असां अगरि ईअं कयो त सम्झो असां बाबा जे खज़ाने खे पंहिंजो ठाहे छॾियो। न त सिर्फ़ु ॿुधियो, सुठो लॻियो, लेकिन प्रैक्टिकल में न लायो, त मतिलबु ॿुधी करे वाह करे गुम। तॾहिं असां बाबा जे खज़ाने खे पंहिंजो ठाहींदासीं, तॾहिं असांजी बुद्धि भरपूर थींदी। अगरि असां न लाहींदा आहियूं त बुद्धि ख़ाली जी ख़ाली रहिजी वेंदी, उन में व्यर्थ संकल्प ई रहंदा। अर्थात अगरि इन करे अगरि न रखंदा आहियो त ख़ाली रहंदा आहियो, अर्थात व्यर्थ संकल्पनि खे स्वयं ई जगह ॾींदा आहियो। पोइ बुद्धि में उहो ई आसुरी मत, आसुरी संकल्प, है न? ऐं अॻियां वधी करे सॼी दिनचर्या में छा कमी रहंदी आहे, उहो पोइ ॿिए ॾींहुं ॿुधाईंदा बाबा। पहिरियों हिन 2 ॻाल्हियुनि ते अटेंशन ॾियो, ज़्यादा डोज न ॾियणी आहे। पहिरीं ॻाल्हि कहिड़ी बाबा चई कि पंहिंजे तन ऐं मन जो टाइम टेबल ठाहियो। ॿी ॻाल्हि बाबा असांखे ॿुधायईं कि जो ॿुधंदा आहियो उनखे स्वरूप में लायो। ठीकु आहे, बाक़ी बाबा पोइ ॿुधाईंदा। अच्छा, सदा समृद्ध, सदा ज्ञान जे खज़ाने से संपन्न, याद जी यात्रा द्वारा सर्व शक्तियुनि जे अनुभवी मूर्त, सदा हर परिस्थिति खे स्वस्थिति द्वारा, सदा हर परिस्थिति खे स्वस्थिति द्वारा सेकंड में और सहज पार करण वारा, अहिड़े बाप समान गुण मूर्त, शक्ति मूर्त, सदा हर परिस्थिति के स्वस्थिति द्वारा सेकंड में और सहज पार करण वारा, अहिड़े बाप समान गुण मूर्त, शक्ति मूर्त, ज्ञानी तू आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाक़ी हाणे बाबा दीदी जी सां ॻाल्हाइनि था। अॼु विशेष विदेश वारनि जो बाप, विदेश वारा बाप खे पंहिंजी तरफ़ खींचनि था। विदेश वारनि खे बाप पंहिंजी तरफ़ खींचे थो, उहो बि खींचनि था, बाप बि खींचे थो। इहे सभा ॾिसंदे हुए बि बाप दादा खे बार बार साम्हूं विदेशी नज़र था अचनि। विशेष यादि जे आकर्षण जो ॾाढो फुल फोर्स सां मिठी मिठी ॻाल्हियूं कंदा आहिनि। हर हिकु पंहिंजे मन जे उमंग जो संकल्प बाप जे अॻियां ईअं रखनि था जीअं सम्मुख ॻाल्हाइनि था बाबा सां। विदेश में रहण वारनि खे एतिरी ख़ुशी छो थींदी आहे? इन जो कारण छा आहे? कोई नई फुलवाड़ी सम्झंदी आहे कि असां पुठियां अचण वारा आहियूं, जबकि कोई विशेष कार्य न कंदा आहिनि त हाई जंप ॾेई करे अॻियां कीअं वधूं। उहे सोचंदा आहिनि कि असां त पुठियां आया आहियूं, असां कुझु विशेष कार्य बि न कयो आहे, त हाई जंप कीअं ॾियूं। उन्हनि खे इहे लॻंदो आहे कि असां कुझु विशेष करे ॾेखारियूं, जो न थियो आहे उहो करे ॾेखारियूं। हिन कारण हिन नशे में राति ॾींहुं तन धन कुझु ॾेखारे में न ॾींदो आहे। लक्ष्य उन्हनि जो इहो ई हूंदो आहे विदेशियुनि जो कि असां कुझु करे ॾेखारियूं। लक्ष्य सुठो रखियो अथनि। हर हिकु स्थान इहे ई सोचंदो आहे कि असांजे देश जो चारों ओर नाम निकिरे। हिन रेस जे कारण हिक ॿिए सां अॻियां वधनि था। विदेश सां नाम निकिरंदो, इहे त ठीकु आहे, बाबा जो नाम न विदेश खां निकिरंदो,
जॾहिं विदेशी चईंदा न कि हा भॻवानु आयो आहे तॾहिं भारत जा कुंभकर्ण जगदा, ये त ठीकु आहे, लेकिन कंहिं कोने खां निकिरंदो, कहिड़ो स्थान निमित ठहींदो, कंहिं स्थान जो व्यक्ति निमित ठहींदो, विदेश में बि कहिड़े स्थान सां कहिड़ो व्यक्ति निमित ठहींदो। हिन करे हर एक पंहिंजी धुन में लॻो पियो आहे। बाप दादा खे बि ॿारनि जी महिनत ऐं उत्साह सुठो लॻंदो आहे। दादी जी सां ॻाल्हाइनि था, तव्हां हिते वेठा आहियो या विदेश में? विदेश सर्विस जा प्लान हलंदा आहिनि कि जॾहिं प्लेन में चढ़ंदा तॾहिं प्लान हलंदा। महारथियुनि सां हिकु प्रश्न बाबा पुछंदा आहिनि, बाबा सां त ॾाढा पुछंदा आहियो, महारथियुनि जे लाइ विशेष आहे रूह रिहान। महारथियुनि सां सुठी लॻंदी आहे न, भई ॻाल्हाइणु कंहिंसां सुठो लॻंदो, जंहिंजा संकल्प, जंहिंजा संस्कार पाण जहिड़ा हुजनि, उन्हनि सां ई रूह रिहान सुठी लॻंदी आहे न। त बाबा खे बि कंहिंसां रूह रिहान सुठी लॻंदी आहे जो महारथी हूंदा आहिनि, मतिलबु जो बाप समान हूंदा आहिनि। विजय माला जा जो मणका ठाहींदा, पहिरियां नंबर व 108 नंबर, ॿिन्हिनि में अंतर छा आहे? बाबा चवनि था ॿिन्हिनि में अंतर छा आहे? कहलाईंदा त सभु विजयी रतन आहिनि, नामा विजय माला। कहलाईंदा त सभु विजयी रतन, माया सां विजय प्राप्त करे बाप जी यादि में रहण वारा विजय रतन। माला विजय माला आहे न, लेकिन पहिरियों नंबर विजयी रतन ऐं लास्ट जो विजयी रतन, हुन में विशेष सब्जेक्ट ते विजय जो आधार व टोटल नंबर जे आधार ते आहे। मतिलबु कोई विशेष सब्जेक्ट में उन्हनि जा ज़्यादा मार्क्स हूंदा ऐं टोटल में बि ज़्यादा हूंदा, उन हिसाब सां नंबर ठहींदो आहे। हिकु थींदो आहे विशेष सब्जेक्ट में, ॿियो थींदो आहे सभु सब्जेक्ट में टोटल मार्क्स जो अंतर। त जेका नंबर अॻियां हूंदा न, उन्हनि जो कीअं उन्हनि खे नंबर मिलंदो? हिकु त कंहिं विशेष सब्जेक्ट में उन्हनि जा मार्क्स ज़्यादा हूंदा, ॿियो बाबा चवनि था टोटल में बि उन्हनि जा मार्क्स ज़्यादा हूंदा। त इन्हनि जी गुह्यता छा आहे, अर्थात विजय जी गुह्य गति छा आहे? इन में ॾाढो कुझु रहस्य भरियलु आहे। बाबा चवनि था इन में ॾाढो कुझु रहस्य भरियलु आहे कि विजयी रतन कीअं ठहींदो। त बाबा चवंदा आहिनि कि त हिन जी गुह्यता छा आहे, अर्थात विजय जी गुह्यता छा आहे? इन में ॾाढो कुझु रहस्य भरियलु आहे। युगल दाननि जी विशेष सब्जेक्ट कहिड़ी आहे ऐं अष्ट रत्न जी कहिड़ी आहे? 100 रत्ननि जी कहिड़ी आहे विशेष सब्जेक्ट जंहिंमें उहो पास ज़्यादा मार्क्स आया आहिनि? उन्हनि में बि अॻियां ऐं पुठियां वारनि में छा अंतर आहे? त ॾिसो बाबा चवनि था कि ॾिसो जेका युगल दाना ठाहींदा न मम्मा बाबा, उन्हनि में बि पहिरियों बाबा चइण में मम्मा पहिरियों अव्यक्त थिया, लेकिन पहिरियों नंबर त बाबा जो ईंदो न। त बाबा जी में बि ब्रह्मा बाबा जी हुन में बि मार्क्स में उन्हनि कंहिं सब्जेक्ट में ब्रह्मा बाबा जा ज़्यादा मार्क्स हुया और टोटल बि ऐं कंहिं सब्जेक्ट में बि, ऐं मम्मा जा कंहिं में ज़्यादा हुया। पोइ जेका 8 ठाहींदा युगल दाना, पोइ उन खां पोइ अष्ट रत्न थींदा, युगल दाना हुन में बि अची वेंदा। पोइ जेका 100 हूंदा, पोइ टोटल मिलाए करे 108। त इहे 8 नंबर 100 नंबर मतिलबु टोटल 108 जी माला कीअं ठहींदी? टोटल 108 जी माला कीअं ठहींदी? असांजी सब्जेक्ट में कंहिंजा केतिरा मार्क्स अचनि था ऐं टोटल कंहिंजा थियनि था। त बाबा चवनि था कि इन गुह्य गति खे आपस में मनन करिणो आहे, पोइ ॿुधाइजो। बाबा पोइ ॿुधाईंदा, अॼु चकर लॻायो आहे न, इहा त थी मोटी ॻाल्हि।
लेकिन विशेष महारथिन जे पुरुषार्थ में छा महीन अंतर रहिजी वेंदो आहे, जंहिंसां 2 नंबर खां पोइ 3 ईंदो आहे, पोइ 4 आहिनि सभु महारथी नामी गिरामी आहिनि, लेकिन 3 नंबर बि कीअं आधार ते ठहींदो। त अॼु महारथियुनि जे हिन गुह्य गति जे पुरुषार्थ खे बाबा ॾिसनि पिया। अॼु महारथियुनि जे हिन गुह्य गति जे पुरुषार्थ खे बाबा ॾिसनि पिया। अष्ट में बि 1 नंबर ऐं 8 नंबर में छा अंतर हूंदो? पूजदा त 8 जी आहिनि, लेकिन पूजा में बि अंतर छा आहे? विजय में अंतर आहे न। हर हिक जी विशेषता में विशेष ऐं पोइ जो कमी रहिजी वेंदी आहे उहो बि विशेष, जंहिंजे आधार ते पोइ नंबर ठहींदो आहे। अॼु 2 ई ॾिसनि पिया न, अॼु 2 ई ॾिसनि पिया, इहे आपस में वीचार करिणो। त हाणे बाबा चवनि था, दादी दीदी खे चयो हुई कि आपस में वीचार करो, असां बि सोचूं न कि आख़िर त माला में जेका 8 रतन ठहींदा, पूजा त 8 जी थींदी आहे, लेकिन उन में बि 1 नंबर वारे जी ऐं 8 नंबर वारे जो छा अंतर हूंदो? इहा असां पंहिंजी अगरि असां वीचार कंदासीं न त बाबा खे यादि कंदासीं त असांजी बुद्धि में टच बि थींदो। हाणे बाबा दिल्ली जोन वारनि सां ॻाल्हाइनि था। दिल्ली खे दरबार ठाहियो आहे, दिल्ली दरबार चईंदा आहिनि त दिल्ली खे पंहिंजे राज्य दरबार ठाही आहे, राजा ई तयारु थी वई आहे। दरबार में केरु वेंदो आहे? दरबार में पहिरियों त महाराजा, पोइ महारानियूं खपनि न। महाराजा बि खपनि ॾाढा सारा, ऐं महारानियूं बि त खपनि। केतिरा महाराजा महारानियूं तयारु थी वियूं, केतिरा महाराजा महारानियूं तयारु थी वियूं आहिनि। दिल्ली वारनि खे दिल्ली वारनि जो राज्य जो फाउंडेशन लॻाइणो आहे न। दिल्ली वारनि खे राज्य जो फाउंडेशन कीअं लॻंदो? राज्य जो फाउंडेशन कीअं लॻंदो? हुन जो आधार छा आहे? राज्य अर्थात अधिकार प्राप्त करणु। राज्य अर्थात पंहिंजो अधिकार प्राप्त करणु। पहिरियों स्व जो राज्य, पोइ विश्व जो राज्य, कि पहिरियों मां स्वराज्य अधिकारी आहियां। मां केरु आहियां? स्वराज्य अधिकारी आहियां। पोइ असांखे विश्व जो राज्य भाग्य बि मिलंदो। पहिरियों त स्व जे मन बुद्धि संस्कार ऐं स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य करिणो आहे न। मन में सदा बाबा जी यादि, बुद्धि सदा बाबा वटि लॻी रहे, संस्कार बाबा समान। चाहे कुझु बि आवाज़ अचे, कुझु बि थिए, लेकिन अगरि कम जी न आहे त असांजो मन बुद्धि होॾे न भटके। असांजा संस्कार सदा बाप समान हुजनि, असांजी स्थूल कर्मेंद्रिय सदा बाबा जी श्रीमत अनुसार कार्य करनि। त पहिरियों त असांखे स्वराज्य अधिकारी ठहिणो आहे न। पोइ जॾहिं परफेक्ट स्वराज्य अधिकारी ठही वेंदासीं, पोइ विश्व राज्य अधिकारी बि ठही वेंदासीं। त बाबा चवनि था त दिल्ली निवासी स्व ते अधिकारी ठहिया आहियो, विदेश त नाम कढियो अथई न, लेकिन नाम पहुचंदो किथे आहे? बाबा चवनि था विदेश सां नाम त निकिरंदो, लेकिन नाम पहुचंदो किथे? त कंहिं चई दिल्ली में। मतिलबु विदेश सां पहिरियों बाबा जो नाम निकिरंदो, पोइ उहो दिल्ली ताईं पहुचंदो। त दिल्ली वारनि खे नवीनता करणी खपे न, छो जी सेवा जो आदि स्थान आहे न। सेवा जी बीज रूप आहे दिल्ली। मतिलबु जॾहिं पाकिस्तान खां हिते आया न, सिंध पाकिस्तान खां, त पहिरियों रहिया हिते पांडव भवन माउंट आबू में। पहिरियों ॿी कोठी में रहिया, लेकिन माउंट आबू में ई रहिया। लेकिन सेवा असांजी किथां शुरू थी आहे? दिल्ली खां। त जीअं दिल्ली आदि स्थान आहे, सेवा जे हिसाब सां राज्य जे स्थान राजस्थान बि आहे।
राज्य जो स्थान दिल्ली राजस्थान थींदी न, त ॿई हिसाब सां दिल्ली वारनि खे विशेषता करणी खपे। त छा कंदव? त बाबा पुछनि था छा कंदव? त चई के चई मेला कंदासीं, कॉन्फ्रेंस कंदासीं। त पुराणी ॻाल्हि थी वई आहे। लेकिन नवीनता छा कंदव? पहिरीं ॻाल्हि त दिल्ली वारनि खे हिकु दृढ़ संकल्प संगठित रूप सां हुजिणो खपे। पहिरीं ॻाल्हि त दिल्ली वारनि जो हिकु दृढ़ संकल्प संगठित रूप सां हुजिणो खपे। हिकु दृढ़ संकल्प कि असां सभु दिल्ली जो क़िलो मज़बूत करे सफलता थियणी ई आहे। पहिरियों त संगठित रूप सां हिकु दृढ़ संकल्प खपे कि असां सभु दिल्ली जो क़िलो मज़बूत करे सफलता मूर ठाहींदासीं। हिन संकल्प जो व्रत हिकु हुजे। जीअं कोई बि कार्य में सफलता जे लाइ व्रत रखंदा आहियूं न, उहो त स्थूल व्रत रखंदा आहिनि। लेकिन ये मनसा जो व्रत रखो, जे व्रत सां निमित्त कोई बि कार्य कंदव। त जीअं बाबा दिल्ली जे लाइ चवनि था, ईअं ई असां पंहिंजे जीवन में बि बाबा जी हिन ॻाल्हि सां शिक्षा वठूं कि असां पंहिंजे जीवन में बि जो बि कर्म करो था न, त हुन में संगठित रूप में तव्हां घर में जेतिरा माण्हू बि आहियो, कुझु बि कमु करो था या संबंधित सां गॾु या घर में, त संगठित रूप में संकल्प करो कि सफलता असांखे अवश्य ई मिलंदी। सफलता असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। कोई भी कार्य में सफलता जे लाइ व्रत रखो, बस संकल्प करो दृढ़। भले कार्य साधारण भी हुजे, लेकिन रिजल्ट नवीनता जी हुजणी खपे। त बाबा ये सेवा जे क्षेत्र में असांखे चवनि था कि उन समय बाबा चई हाणे कुझु नवीनता करो। ये मेला, कॉन्फ्रेंस, प्रदर्शनियूं त ॾाढी लॻायूं न, त बाबा हुन जे लाइ बि चवनि था त असां पंहिंजे नॉर्मल जीवन में बि कोई ना कोई नवीनता कंदा रहो त जीवन में मज़ो ईंदो आहे। भला कार्य साधारण भी हुजे, रिज़ल्ट नवीनता जी हुजे। मानो कॉन्फ्रेंस कंदा आहियो, ॿाहिरां जो जीअं रूप साधारण जो हूंदो आहे, लेकिन सफलता नवीनता जी हुजे। जॾहिं हिकु ई समय ऐं सर्व जो हिकु ई संकल्प व्रत हूंदो कि थियणो ई आहे, त ॾिस दिल्ली छा कमाल कंदी। कमज़ोरी जा संकल्प न हुजनि, थियणो आहे हा न थियणो आहे, थींदो न थींदो, अञा ताईं त थियो न आहे, ये कमज़ोरी जा संकल्प आहिनि। हिकु दृढ़ संकल्प जी भट्टी हुजे त पोइ सभु दिल्ली खे कॉपी कंदा। हाणे अहिड़ी कोई नवीनता ॾेखारियो, भाषण कयो, जनता आई ॿुधी आहे, भाषण करण वारनि भाषण कयो, हली आहे, इहे त थींदो रहंदो आहे। हाणे डबल स्टेज स्वयं जी ऐं ॿी स्थान जी तयारु करो। बाबा जे कार्य में जेका बि हेॾा सारा फंक्शन थींदा आहिनि न, सेवा थींदी आहे, त हुन जे लाइ बाबा पहिरियों खां ई ॿारनि खे इशारो ॾींदो कि हीअं हीअं करो। हाणे अटल स्टेज स्वयं जी ऐं ॿिए स्थान जी तयारु करो। जॾहिं डबल स्टेज तयारु करो, डबल स्टेज हूंदी तॾहिं सफलता मिलंदी। मतिलबु स्व जी बि ऐं सर्व जी बि सहयोग हुजणो खपे। श्रेष्ठ संकल्प, शुद्ध संकल्प जो। स्टूल स्टेज ते झंडो लॻाइणु, स्लोगन लॻाइणु, चित्र लॻाइणु ॾाढो सहज आहे, लेकिन हर हिकु चैतन्य चित्र हुजे। मतिलबु असां बाबा चवनि था कि असां, बाबा चईंदा न, हाणे असांजे चहिरे द्वारा अर्थात असांजे हर संकल्प बोल कर्मनि द्वारा बाबा जो ज्ञान प्रत्यक्ष थिए। बाबा जो ज्ञान छा आहे? दैवी गुणनि जी धारणा करणु। त असांजे हर संकल्प बोल कर्मनि सां अगरि दैवी गुण माण्हुनि खे अनुभव थी वियो त उहो ई थी वियो न, चैतन्य चित्र ई थी वियो न। त बाबा चवनि था कि हाणे हर हिकु चैतन्य चित्र ठहो, हर हिक जी बुद्धि में विजय जो झंडो लॻल हुजे। हर हिक जी बुद्धि में विजय जो झंडो लॻण अर्थात मां विजयी आत्मा आहियां। स्लोगन सभिनि जो हिकु ई आहे, सफलता असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। पोइ ॾिसो दिल्ली वारा कमाल कंदा।
दिल्ली वारनि खे विशेष हिकु लिफ्ट जी गिफ्ट बि आहे, उहो कहिड़ी आहे? दिल्ली वारनि जो हुन में बि विशेष शक्ति सेना जो विशेष गुण कहिड़ो आहे? यज्ञ जी स्थापना जे कार्य में दिल्ली जी शक्ति सेना खे सुदामा मिस्र जो चावल चपटी कम में आई। यज्ञ जी स्थापना जे कार्य में दिल्ली जी शक्ति सेना खे उन समय कीअं ॾिना हूंदा? बाबा ॿारनि खे चावल मुट्ठी दबर। त ये ॾाढो महत्व जे समय कम में आई न। त बाबा चवनि था त महत्व जे समय अगरि कोई कार्य में चावल चपटी बि लॻाईंदा आहिनि, मतिलबु ईअं थोरो सो बि धन अगरि ॾींदा आहिनि या थोरी सी बि कोई चीज़ ॾींदा आहिनि या ये चावल चपटी जीअं थोरो सो हूंदो आहे न, हिन रीति बि अगरि कोई मदद कंदो आहे समय ते, त हुनजो ॾाढो महत्व थींदो है न। त महत्व जे समय ते अगरि कार्य में कोई चावल चपटी बि लॻाईंदो आहे न, अगरि अहिड़ी बि मदद कंदो आहे त उहो वृद्धि थी वेंदी आहे। जे समय एतिरो फलीभूत न थींदो आहे, लेकिन समय ते मानो कोई अर्जेंट समय ते कोई माण्हू कमु कंदो आहे न, वैसे माण्हू सिधा हर हिकु माण्हू कमु थो करे, लेकिन समय ते अगरि कोई साथ न ॾिए त जेको समय ते साथ ॾींदो आहे न, हुनजा हमेशह गुणगान गाईंदा आहिनि माण्हू। समय ते सहयोग ॾियण सां दिल्ली वारनि जो विशेष गिफ्ट जी लिफ्ट मिली। बाबा बाप जी ॿियो ड्रामा प्रमाण दिल्ली वारनि खे सदा संपन्न रहण जो वरदान प्राप्त आहे। दिल्ली जी धरनी जो फाउंडेशन सुठो आहे, एग्ज़ाम्पल ठहिण वारनि खे विशेष सहयोग मिलंदो आहे। दिल्ली जी धरनी जो फाउंडेशन सुठो आहे, बाबा चवनि था, जेका एग्ज़ाम्पल ठहिण वारनि खे विशेष सहयोग बि मिलंदो आहे। जेका एग्ज़ाम्पल ठहींदा आहिनि न, दिल्ली के निमित्त सेवा अन्य सेवा स्थाननि जे निमित्त एग्ज़ाम्पल ठहिया आहिनि। दिल्ली जे निमित्त जो सेवाधारी आहिनि न, उहो अन्य सेवा स्थाननि जे निमित्त एग्ज़ाम्पल ठहिया आहिनि। मतिलबु बाबा जे चवण जो इहे त बाबा सेवा यज्ञ जी सेवा जे लाइ था ॿुधाइनि, लेकिन असां पंहिंजे जीवन में बि जेको नॉर्मल था जीवन जियो था, उहो हुन में बि सोचो कि असां अहिड़ा संकल्प बोल कर्म करूं कि असां एग्ज़ाम्पल ठहूं सभिनि जे लाइ, है न। और हर समय पंहिंजे संगठित रूप में संकल्प बुद्धि में रखो कि असां सफलता मूर्त आत्माएं आहियूं, है न। त बाबा चवनि था कि असांखे अहिड़ो कर्म करणो खपे कि असां एग्ज़ाम्पल ठहूं। जीअं आदि में विशेषता ॾेखाई, यज्ञ जी आदि में जो दादनि विशेषता ॾेखाई, उहो अञा ताईं ॾेखाइनि था न, त हुनजो सहयोग मिली वियो न। जे शुरू में बाबा कीअं कईं, उहो ई ॿार हाणे करनि था न। दिल्ली वारा फॉरेन वारनि सां बि सुठा प्लान ठाहे सघंदा आहिनि, छो जो हिते ॾाढो सेवा जो साधन आहे। दिल्ली में त सभु कुझु थींदो रहंदो आहे न, पॉलिटिशियंस ऐं फॉरेनर्स वग़ैरह जो बि हूंदा आहिनि, जो बि कारोबार थींदी आहे दिल्ली मां ई थींदी आहे। त दिल्ली त सुठो सेवा स्थान आहे न, हिते महिनत जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु किलो मज़बूत हुजिणो खपे। दिल्ली में आहे न, बाबा चवनि था सेवा जो किलो, अर्थात कि असां जेको बि कमु करूं न संगठित रूप में, त सभु संगठन वारनि जो हिकु ई संकल्प हुजे कि सफलता असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। जॾहिं सभिनि जे संकल्प जी अंगुली इकट्ठी थींदी आहे न, त हर कार्य सफल थींदो आहे। त बाबा चवनि था कि हाणे कोई बि कार्य करो त सभिनि जे मन में इहो ई संकल्प हुजे, बुद्धि में इहो ई झंडो लहराए कि असां विजयी आत्मा आहियूं। सभिनि जी नज़र दिल्ली ते आहे। जेसि ताईं ॿ जे समीप खे जॾहिं हिकु ॿ जे समीप हथ में हथ मिलाईंदा, तॾहिं गहरा विझी सघंदा न। असांखे संकल्प मिलाइणा आहिनि, हथ में हथ मिलाइण अर्थात संकल्प मिलाइण। सभिनि में हिकु जहिड़ो उमंग उत्साह हुजे,
ना आहे त हिकु जहिड़ो उमंग उत्साह दिलायो। अच्छा, पुरुषार्थ जी गुह्य गति छा आहे अथवा श्रेष्ठ पुरुषार्थ कहिड़ो आहे? हर संकल्प श्वास में स्वतः बाप जी यादि हुजे, इनखे चइबो आहे स्मृति स्वरूप। हर संकल्प श्वास बाप जी यादि रहे, इनखे चइबो आहे स्मृति स्वरूप। जीअं भक्ति में बि चईंदा आहिनि न, अनहद शब्द ॿुधाए में ॾियनि, अजप जाप हलंदो रहे। अहिड़ो पुरुषार्थ हुजे, इनखे चइबो आहे श्रेष्ठ पुरुषार्थ। असांखे सॼो ॾींहुं बाबा बाबा जपणो न आहे, बाबा बाबा अंदरि करिणो न आहे, मां शांति स्वरूप सुख स्वरूप ईअं सिर्फ़ु जपणो न आहे अंदरि, असांखे स्वरूप में लाहिणो। हर समय बाबा जी स्मृति रहे, हर समय यादि रहे मां आत्मा बाबा जी संतान आहियां, त मां कीअं सोचां, कीअं ॻाल्हायां, कीअं कर्म कयां, उहो ऑटोमेटिकली थींदो वेंदो। यादि करिणो न, यादि ईंदी ई रहे। महारथियुनि जो पुरुषार्थ इहो आहे। महारथी अर्थात स्वतः ही यादि, महारथी अर्थात स्वतः ही यादि। महारथी हर संकल्प, महारथियुनि जो हर संकल्प महान हूंदो। जेतिरो जेतिरो अॻियां वधंदा वेंदव न, साधारणता ख़तमु थींदी वेंदी। महारथियुनि जो हर संकल्प महान हूंदो। जेतिरो जेतिरो अॻियां वधंदा वेंदव त साधारणता ख़तमु थींदी वेंदी, महानता ईंदी वेंदी। जेतिरो जेतिरो असां अॻियां वधंदा वेंदासीं त साधारणता ख़तमु, महानता ईंदी वेंदी। इहा आहे वधण जी निशानी। अगरि असांजे जीवन में ख़ुशी वधी आहे, हल्कोपन वधी आहे, महानता अर्थात सभिनि जे लाइ संकल्प बोल कर्म सुठा था थींदा वञनि, त इहे सम्झो कि असां पंहिंजे पुरुषार्थ में अॻियां वधूं था। अगरि कोई परिवर्तन न आहे बाबा जो ठहिण खां पोइ बि, ज्ञान ॿुधण खां पोइ बि, त जीअं असां उते ई ठहियल पाणी हूंदो आहे न, ठहियल पाणी हूंदो आहे न, त जीअं असां उते ई बीठा आहियूं। त हाणे अॻियां वधिणो आहे। कीअं वधिणो आहे? बाबा चवनि था असांखे अहिड़ो पुरुषार्थ करिणो आहे कि बाबा जी यादि स्वतः ई सदा ईंदी रहे। असांजो हर कर्म, हर संकल्प, हर बोल स्वतः ई बाप समान हुजणो खपे। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो।